प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, गॾियल पार्लियामेंट अॼु हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल जेको आहे उहो ॿीहर मंज़ूर करे वरितो आहे। इन खां अॻु में बि क़ौमी असेंबली ऐं सेनेट इन खे पास कयो ऐं सदर ॾांहुं जॾहिं सही वारे मरहले में वियो त सदर सही करण खां सवाइ पार्लियामेंट ॾांहुं मोकिलियो हो त इन में तरमीम कई वञे। हिकु दफ़ो ॿीहर ई बिल जेको आहे उहो पास थियो आहे। 10 ॾींहंनि खां पोइ अगरि सही सदर अगरि हाणे साइन न बि करे त 10 ॾींहंनि खां पोइ इहो आइन कानून जो हिसो थी वेंदो। जेके प्रोग्राम में असां हिन ते ॻाल्हाईंदासीं त इन खां पोइ वारा मामला कहिड़ा थींदा, अॼु ख़ुदि नोटिस वारा। हींअर जेको KPK पंजाब जी चूंडनि जे हवाले सां चीफ जस्टिस जो अॼु ख़ुदि नोटिस वरितलु आहे। उन हवाले सां जेको आहे उहो मामिलो हले थो पियो त उन ते इहा केॾो असरअंदाज़ थींदो, इन ते ॻाल्हाइबो। गॾु ॻाल्हाइबो त 1 साल मुकमल थियो आहे इत्तेहादी हुकूमत खे, अदालती महाज़ खे उन्हनि खे कहिड़ा चैलेंजिस हुया, हीउ साल पूरो कीअं रहियो, इन ते बि ॻाल्हाइबो। ऐं गॾो गॾु ॻाल्हाइबो त अॼु क़ौमी असेंबली जे हाल में पाकिस्तान जे आइन जी गोल्डन जुबली मल्हाई वई, 50 साल मुकमल थिया आहिनि। पाकिस्तान जे आइन खे, पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन खे ख़तरो केॾनि धुरियुनि मां आहे। इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ तर्जनिगार, कानूनदान ऐं कॉलमिस्ट जनाब शहाब ओस्तो साहब। हुन सां गॾो गॾु असांखे जॉइन कंदो सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर जनाब यासीन आज़ाद साहब। ऐं असांखे इस्लामाबाद मां जॉइन कंदो टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार गोरामानी। साईं शहाब ओस्तो साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियों त हीउ जेको अॼु हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंज़ूर कयो आहे गॾियल इजलास में। हाणे सर इहो ॿुधाइजो त हीउ अॼु ख़ुदि वारो मामिलो हले थो पियो KPK पंजाब जी चूंडनि जे हवाले सां चीफ जस्टिस जो। उन खां पोइ अवां ॾिठो त बैच बि ठही ऐं बैच टुटंदी रही ऐं नेठि फ़ैसिलो बि अची वियो, त इन ते को असरअंदाज़ थींदो हीउ बिल सर? ॾिसो, हिन बिल में 2 शयुनि जो इज़ाफ़ो कयो वियो आहे। जेके पहिरियों रूल्स ठहियल हुया सुप्रीम कोर्ट जा, उन्हनि में 2 नवां ईअं खणी चयो त हुन में एडिशन्स थिया आहिनि। जी सर। हिकिड़ो त इहो थियो आहे जो जेका पुराणी असांजी सभिनी जी डिमांड हुई त जेका बेंच ठहे उनजे लाइ के रूल्स हुजनि, को तरीक़ाकार हुजे ऐं कंहिं हिकिड़े फ़र्द ते भली ऑनरेबल चीफ जस्टिस साहब ई छो न हुजे, उहो उनखे राइट न मिलणु घुरिजे त पंहिंजी मर्ज़ीअ जा जज विहारे या पंहिंजी मर्ज़ीअ जी बेंच ठाहे। जी सर। तो हिन में हिकिड़ो त इहो इज़ाफ़ो थियो आहे त जेका बेंच ठहंदी उहा हाणे हिकिड़ी जेका 3 मेंबर कमेटी हूंदी जंहिंमें चीफ जस्टिस ऐं 2 सीनियर मोस्ट जज हूंदा, उहे मुशावरत सां पंहिंजी बेंच ठाहींदा। ॿियो हिन में जेको प्रोविजन ॾिनो वियो आहे त जेकॾहिं सुओ मोटो कंहिं मामले में थिए थो ऐं उन में का जजमेंट थी अचे त पहिरियों इहो हूंदो त उनजो को बि अपील जो हक़ न हूंदो हुयो। जी सर। रिव्यू हूंदो हुयो, पर रिव्यू तव्हांखे ख़बर आहे त तमामु लिमिटेड हुनजो स्कोप हूंदो आहे। तंहिंजे करे हिन में उन्हनि अपील खे बि जेको आहे शामिलु कयो आहे। सो हाणे इन सां जेके ऑलरेडी ऑर्डर्स थी विया आहिनि, ॾिसजे त उहे उन्हनि ते अमल थिए थो, उन ते बि अप्लाई थिए थो, नथो थिए। ज़ाहिरनि त इहो ई आहे रिट्रोस्पेक्टिव, इन जो मतिलबु पोइ पहिरों खां वठी जेको आहे इन जो अमल थींदो हिन ते। जी सर। पर हाणे हिन में जेको मूंखे थोरो शक आहे या जेको ख़दशो आहे त हे जेको लॉ आहे ख़ासि तौर ते अपील जे हवाले सां, इहो मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट में त हूअं बि चैलेंज थींदा ॿई, पर इहो ज़रूरु इन ते काफ़ी गर्मा गर्मी थींदी, छाकाणि त अपील जो हक़ जेको आहे कॉन्स्टिट्यूशनल जुरिसडिक्शन में जी सर। उहा आइन में ॾिनल आहे। ओके। यानी आइन में ॾिनल आहे त जॾहिं हाई कोर्ट को ऑर्डर करे अगरि जजमेंट पास करे त उनखे तव्हां वरी आर्टिकल 185 में सुप्रीम कोर्ट में उनजे लाइ उनजे ख़िलाफ़ अपील करे सघो था। जी सर। हाणे जेकॾहिं ओरिजिनल जुरिसडिक्शन में 184(3) में सुप्रीम कोर्ट को ऑर्डर थी करे ऐं उहो जेकॾहिं अपील जे लाइ हाणे उहो कानून ठहियो आहे त हाणे ॾिसणो इहो आहे त छा उहो कानून उहो बि आइन में हुजणु घुरिजे, जीअं 199 जो आइन में ॾिनल आहे। छाकाणि त आइन बेसिकली 199 184(3) जो तक़रीबन साॻियो ई जुरिसडिक्शन आहे। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त उहो सुप्रीम कोर्ट वटि आहे, उहो हाई कोर्ट वटि आहे। हालांकि हाई कोर्ट जी थोरी जुरिसडिक्शन अञा बि मुख़्तलिफ़ हवालनि सां वधीक फैलियल आहे, पर ॿिन्ही में बुनियादी हक़नि जो मामिलो आहे। सो हाणे जेकॾहिं इहो अचे थो सुप्रीम कोर्ट में त पहिरियों त इहो चैलेंज थी वेंदो। ठीकु सर। इहो लॉ जेको नओं अॼु ठहियो आहे, ठीकु सर।
चैलेंज थींदो उन खां पोइ ॾिसूं त हिनखे सुप्रीम कोर्ट छा हिन कानून खे मञे थी या चवे थी त न तव्हां आइनी तरमीम कयो। हाणे जेकॾहिं आइनी तरमीम जी ॻाल्हि थिए थी त पोइ वरी हुन में प्रॉब्लम्स थींदा त बेंच कहिड़ी वेठी, कंहिं इहो फ़ैसिलो कयो, लार्जर बेंच हुई या मतिलबु आम बेंच हुई। सो इहे मसइला जेको आहे अञा अचणा आहिनि, तंहिंजे करे एॾो आसानीअ सां मां नथो सम्झां त इहो बसि कानून ठही वेंदो त हिन जो को अमल थींदो अच्छा ऐं हुन ते को एतिराज़ न ईंदो। यकीनन PTI वारा हिनखे चैलेंज कंदा। अच्छा सर, अगरि आइनी तरमीम जी ॻाल्हि कजे त पोइ त अवां नथा सम्झो हुकूमत लाइ इहा मुश्किलात थींदी। आइनी तरमीम लाइ जेका घुर्ज आहे, जेका जेके मेंबर्स रिक्वायर्ड आहिनि, उहे त हिन वक़्तु त इत्तेहादी हुकूमत वटि कोन्हनि। न पोइ त बसि इहो कानून जेकॾहिं स्ट्राइक डाउन थी थो वञे ऐं सुप्रीम कोर्ट हिनखे नथी एक्सेप्ट करे त पोइ त इहो ख़तमु थी वेंदो। पोइ वरी जॾहिं का नई असेंबली अचे जंहिंमें 2/3 मेजॉरिटी हुजे ऐं हुन खां पोइ वरी उहा 2/3 मेजॉरिटी बि इन कानून ते मुतफ़िक़ हुजे जंहिंजो तमामु घटि इम्कान हूंदो। पोइ शवाब साहब, इन तमामु तर मामले में जेको हीउ अॼु ख़ुदि हले थो पियो KPK पंजाब जी चूंडनि में, इन ते इहे ॿई मामला जेके अवां ॿुधायो पिया त सुप्रीम कोर्ट अगरि क़बूल करे थी पई त बि, अगरि क़बूल न बि करे थी त बि, त हीउ चूंडुनि वारो मामले ते असरअंदाज़ थींदो सर हीउ सॼो मामिलो? जेकॾहिं सुप्रीम कोर्ट क़बूल करे थी त पोइ यकीनन इहो मामिलो वरी जेको आहे सो थी सघे थो त इन ते अपील थिए। छो त हाणे त हिननि रिव्यू दाख़िल न कयो आहे गवर्नमेंट, जी सर, ऐं गवर्नमेंट रिव्यू इन करे दाख़िल न कयो आहे जो गवर्नमेंट इंटरप्रेट न कई थी करे त हे चइनि जो फ़ैसिलो आहे, टिनि जो फ़ैसिलो न आहे। बिल्कुलु सही। तो इन जे करे गवर्नमेंट चवंदा असां छो हिनखे रिव्यू कयूं जॾहिं असां मञूं ई कोन था त इहो ऑर्डर जेको आहे मेजॉरिटी जो ऑर्डर आहे। तो हे मेजॉरिटी जो ऑर्डर हो था सम्झनि जेको चइण वारो आहे। तंहिंजे करे न अपील कई आहे, अपील त ख़ैर आहे बि कोन 184(3) में, पर रिव्यू थी सघे थो, रिव्यू हुननि विधो कोन्हे। जी, पर हाणे ॾिसजे त जेकॾहिं हे 184 हे जेको नओं कानून आयो आहे तव्हां जेको अपील जे लाइ, जी सर, उन में सिर्फ़ु इहो थींदो जो हिन मां नथो सम्झां त लाहौर ऐं KP वारे इलेक्शन जे मामले में को ख़ासि फ़र्क़ु पवंदो हिन कानून सां, पर इन कानून सां जेके ॿिया फ़ैसिला थिया आहिनि, मसलन ताहयात जेको नवाज़ शरीफ़ खे नाअहल करार ॾिनो वियो आहे, जी, उहो हाणे जेको आहे अपील में अची सघे थो जेकॾहिं अपील अलाउ थिए थी, जेकॾहिं अपील जो लॉ अलाउ थिए थो। सो हिननि जी कोशिशि इहा ई आहे त कंहिं तरीक़े सां नवाज़ शरीफ़ खे वापसि आणिजे ऐं नवाज़ शरीफ़ जी जेका, छो त उहो सम्झनि था त नवाज़ शरीफ़ जेकॾहिं न आहे फील्ड में त पोइ इहा लेवल प्लेइंग फील्ड न आहे। जी, इन जे करे इहे मामला ज़ाहिर आहे फौरी तौर ते त हल न थींदा, जी, टाइम लॻंदो जी, ऐं तेसि ताईं थी सघे थो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान रिटायर थी वञे ऐं काज़ी फ़ैज़ीसा साहब टेक ओवर करे, जी, ऐं उन में ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट डिफरेंट हूंदी। जी, छाकाणि त हिननि जी जेका कोशिशि आहे PDM वारनि जी त इलेक्शन्स पोस्टपोन थियनि अक्टूबर ताईं, उन जे पुठियां बि मां सम्झां थो त हिकु त इहो बि आहे त हिन वक़्तु इमरान ख़ान जो जी पॉपुलरिटी तमामु घणी नज़र थी अचे पंजाब में ख़ासि तौर ते, जी, ऐं ॿियो इहो त उहो सम्झनि था त जेकॾहिं हे चीफ जस्टिस तेसि ताईं रिटायर थी वेंदो त हो जेको चीफ जस्टिस अचण वारो आहे उहो ज़ाहिर आहे उन जा अॻु में ई उहे ई राया आहिनि जेके आम तौर ते PDM वारा वारनि जा बि आहिनि या उहे ख़दशा आहिनि। जी, उहो त मतिलबु सम्झे थो त न बेंचिस जेके ठहनि उहे हुन में ज़ाहिर आहे उन जो को कानून हुजे के तरीक़े सां उहो ठहनि, जी, उहो सम्झनि था त काज़ी फ़ैज़ीसा साहब जेको आहे सो उहो प्रॉब्लम क्रिएट शायदि न कंदो। अच्छा, इन जे करे उन्हनि जी ख़्वाहिश आहे जी, त जी हाणे सर, इलेक्शन्स न थियनि। अच्छा सर, इन ते वरी ॿीहर अचूं था पिया, पर शॉप साहब जेका अव्हां ॻाल्हि कई त रिव्यू में न वई आहे हुकूमत, ऐं हुकूमत सम्झे पई त 3-4 जो फ़ैसिलो, पर अव्हां नथा सम्झो त हिकिड़ी इहा बि सोच आहे त हीअ अगरि बिल कानून जो हिसो थी थो वञे त पोइ हुकूमत अपील में वेंदी ऐं पोइ अपील में लार्जेस्ट बेंच ठाहिणी पवंदी सुप्रीम कोर्ट खे। ॾिसो इहो सॼो जेको मामिलो आहे न, इहो जेको हाणे अॼु कानून ठहियो आहे, इहो सुप्रीम कोर्ट में पहिरियों त हिन ते जहिड़ो हलंदो, इहो चैलेंज थींदो कानून, हुन ते ज़ाहिर आहे वरी महीनो ॿ हुन ते लॻी वेंदा। हाणे ॾिसजे त जॾहिं इहो बिल अचे थो सुप्रीम कोर्ट में चैलेंज थो थिए त छा सुप्रीम कोर्ट पहिरों वारा ऑर्डर पंहिंजा जेके आहिनि मुअतल थी करे या उहे मुअतल नथी करे, उहो त सॼो दारोमदार आहे सुप्रीम कोर्ट जे मथां। ठीकु है, ऐं कहिड़ी बेंच थी ठहे, छा हुन बेंच में इहे 4 जज बि वेहनि था जिन ऑर्डर कयो आहे या उहे नथा वेहनि,
या जेके जूनियर मोस्ट जज आहिनि 4-5 जिन खे छहनि वारी बेंच में विहारे वियो, जिन खे आउट ऑफ टर्न मथे घुरायो वियो आहे, छा उन्हनि जी बेंच ठहंदी? हाणे इहे सभु मामला आहिनि, ईंदड़ वक़्तनि में असांखे नज़र ईंदा। ऐं मां सम्झां थो ईंदड़ वक़्त में सुप्रीम कोर्ट जे अंदरि काफ़ी छिकताण हूंदी। जी सर। ऐं अञा जेका हिन वक़्तु डिवीज़न पैदा थी आहे, दुआ कजे त अलाह करे इहा डिवीज़न अञा वधीक ख़राबु न थिए ऐं मामला जेके आहिनि सो आइनी नुक़्ते निगाह खां, कानून जे लाइ नुक़्ते निगाह खां ऐं प्लस जमहूरियत खे बचाइण जे नुक़्ते निगाह खां जेको आहे सो हल थियणु घुरिजनि। जी। ऐं हिन में सभिनी धुरनि खे, मां तव्हां सां उन ॾींहुं बि इहा ॻाल्हि कई आहे, जी जिते मां वरी गुज़ारिश कंदुसि त सभिनी धुरनि खे इहो अहसासु करणु घुरिजे त इन महाज़ाराईअ सां कंहिंखे बि कुझु न मिलंदो। बिल्कुलु सही। ऐं शायदि मुल्क बि ॿुॾी वेंदो, छाकाणि त हाणे जेकॾहिं फ़ौज बि अचे थी त फ़ौज वटि हाणे कुझु कोन्हे ॾियण लाइ मुल्क खे, सवाइ हिनजे जो फ़ौज डंडो खणंदी ऐं डंडो हलंदो कोन। तंहिंजे करे हिन वक़्तु सूरत हाल उहा कोन्हे 1999 वारी। हाणे मुल्क में हर तरफ़ अफ़रा तफ़री आहे, हर क़िस्म जा मसइला आहिनि ऐं सभ खां वधीक जेके हिन वक़्तु जेको जहनुम आहे मुल्क जो, उहो त ग़रीब माण्हू जेको आहे सो ॾींहुं राति थो कटे। हे जेके मथे वेठा आहिनि हिननि खे त का परवाह कोन्हे। तंहिंजे करे हिन वक़्तु वरी बि अकुल अथनि, सम्झ अथनि, वाकई मुल्क जो को ख़्यालु अथनि। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारीअ तकीर कई आहे पार्लियामेंट में, उते त ॾाढियूं ॻाल्हियूं कयूं त ग़रीब मरी वियो, ग़रीब जे लाइ सोचणु घुरिजे। त इहो जेको नैरेटिव आहे त ग़रीब मरे थो, ग़रीब जे लाइ सोचणु घुरिजे, इनखे अमली तौर ते करे ॾेखारनि। बिल्कुलु सही। न कंदा त कंहिंजे लाइ बि कुझु न बचंदो। ख़ुदा न ख़ास्ता माण्हू रोडनि ते निकिरी आया त पोइ त मां त नथो ॾिसां अलाए कीअं पोइ मामिलो ठीकु थींदो। पोइ मामला वधीक ख़राबु थींदा। शाह साहब, अव्हां जी मौजूदगी जो ई फ़ाइदो वठी असां हिकिड़े ॿिए मौज़ू ॾे वेंदासीं। उहो बि मौज़ू अॼोके ई आइन सां जुड़ियल मौज़ू आहे। उहो आहे त अॼु पाकिस्तान में आइन जे आहे गोल्डन जुबली मल्हाई पई वञे। अॼु क़ौमी असेंबली जे हाल में उनखे सेलिब्रेट बि कयो वियो। शॉप साहब, पहिरियां जो मां इन मौज़ू ॾे वधां अव्हां खां हिकिड़ो, छाकाणि त तव्हां कानूनदान आहियो, अव्हां बहितर ॼाणो था पिया मामलनि में। जस्टिस फ़ाइज़ ईसा जो अॼु पार्लियामेंट जे हिन सेमिनार में वञणु, अव्हां सम्झो पिया इहो अमल बहितर हो, वञणु घुरिजे आहे हिकु हाज़िर सर्विस जस्टिस खे? हाणे काज़ी साहब ऑनरेबल जज थियण वारो चीफ जस्टिस आहे, हिकिड़ो इंतिहाई क़ाबिल जज आहे। जी सर। ऐं सोचे सम्झे फ़ैसिलो कयो हूंदऊं, पर मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त जॾहिं गॾु वेठो ॾिठुमि मूं बि, जी सर, त मूंखे थोरो ताजुब ज़रूरु थियो ऐं मूंखे बि फौरी तौर ते त मां हज़म न करे सघियुमि इहा ॻाल्हि। छाकाणि त हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त अॼु बि जेके तक़रीरां थियूं आहिनि, जी सर, उन में काफ़ी हद ताईं जजिस जे बारे में, को सुप्रीम कोर्ट जे बारे में ॾाढो मतिलबु नेगेटिव क़िस्म जा कलमात चया विया आहिनि उते। हाणे उन जे दौरान काज़ी साहब जो पार्लियामेंट में वेहणु मुंहिंजे ख़्याल में त घटि में घटि मूंखे ॻाल्हि न पई वणे। पर हाणे छा आहे त अॼु इहो इजलास न हुयो, इहो सेमिनार हो, गोल्डन जुबली जो हिकिड़ो स्पेशल हिकिड़ी कन्वेंशन चओ या जेको बि चओ उन्हनि ठाही हुई। बिल्कुलु सही। पर उन में बि मां सम्झां थो त काज़ी साहब खे अलॻि वेहणु घुरिजे हा। ऐं हुनजी सेटिंग वारो मामिलो थिए हा त घटि में घटि, छाकाणि त ऑप्टिक्स जेके हुया न उहे ॾाढा टेज़री बैचनि वारी साइड ते न वेहणु घुरिजे। हा, उहो डिस्टर्बिंग हुआ। छाकाणि त पर हाणे ख़बर न आहे, पाण यकीनन पर उहो चयूं पंहिंजी तक़रीर में त मूंखे न ॿुधायो वियो हुयो त कोई सियासी तक़रीरूं बि थींदियूं। जी बिल्कुलु। ऐं मूंखे त इहो ई ॿुधायो वियो त सिर्फ़ु आइन ऐं कानून जी ॻाल्हि थींदी ऐं मूं पुछियो हुयो त भई सियासी तक़रीरूं त कोन थींदियूं। जी बिल्कुलु। पर मूंखे चयो वियो त न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कानून आइन जी ॻाल्हि थी। पर हुते त जेको आहे सो ज़रदारी साहब पंहिंजी कहाणी ॿुधाई, पंहिंजूं कहाणियूं ॿुधायूं ऐं छिके जेको आहे सो सुप्रीम कोर्ट ते तनक़ीद बि थी। जी। सो मतिलबु बहरहाल इहो मुंहिंजो रायो आहे। जी जी। ऐं शॉप साहब, इतला आई आहिनि त ॿिया जेकी जस्टिस आहिनि उन्हनि खे बि इन जी दावत हुई ऐं लाहौर इस्लामाबाद हाई कोर्ट जा ऐं पंहिंजो इवन सुप्रीम कोर्ट जा जेके जस्टिस आहिनि उन्हनि खे बि दावत हुई। पर काज़ी फ़ाइज़ ईसा साहब वियो आहे। हाणे काज़ी फ़ाइज़ ईसा साहब बहितर सम्झे पियो। काज़ी फ़ाइज़ ईसा साहब चयो आहे, इहो चयईं, खिलंदे चयईं त भई तव्हां मतां इहो सम्झो त जेको आहे सो मां हिते आयो आहियां त मां को तव्हांजा केस ॿुधंदुसि त को तव्हांखे फेवर जो को जेकॾहिं आसिरो आहे त अहिड़े क़िस्म जो को आसिरो न कयो। जी जी। ऐं हुन इहो बि चयो त हिते के सियासी ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हुन सां मुतफ़िक़ न आहियां। बिल्कुलु। पर हाणे बहरहाल उहो जेको थी वियो सो थी वियो। मुंहिंजो ज़ाती राय इहो हुयो त जेकॾहिं विया बि हुया त उहो अलॻि वेहनि हा।
अलॻि तरीक़े सां ॻाल्हाइनि हा ऐं जेकॾहिं सियासी ॻाल्हि थिए थी त हुन ते एतिराज़ कंदा या घटि में घटि को पंहिंजी नागवारी ॿुधाइनि हा या चवंदा त भई तव्हां सियासी ॻाल्हि मुंहिंजी मौजूदगीअ में न कयो या शुरू में ॻाल्हाए हलिया वञनि हा। बहरहाल हाणे उहो जेको थी वियो उहो त तव्हां अंडू कोन था करे सघो। अच्छा शौफ़ साहब इहो ॿुधाइजो त हे अॼु असां गोल्डन जुबली त मल्हाईसीं, पाकिस्तान जे आइन खे ख़तरो कंहिं मां आहे सर? साईं ॾिसो, पाकिस्तान में हिकिड़ो आइन खे ई ख़तरो रहियो आहे, ॿियो ग़रीब खे ख़तरो रहियो आहे। ॿई जेके आहिनि सो सटियल आहिनि जी, सम्झो न। आइन बि ग़रीब वांगुरु कमज़ोर पैदा थियो, आइन बि ग़रीब वांगुरु यतीम लावारिस बेवस रहियो, आइन बि जेको आहे सो कोमा में हलियो वियो, वेंटिलेटरनि ते रखियो वियो, जी, बीमारियूं आइन जेको आहे सठियूं। उन खां पोइ वरी आइन खे साईं 2010 में जेको आहे सो चयूं त असां हाणे नई सर्जरी कई आहे, हाणे आइन जेको आहे सो हुनजो बिल्कुलु पुराणो वारो हुलियो बि न, हुन खां बहितर थियो, हाणे आइन मज़बूत आहे, आइन हाणे पाण खे बि बचाईंदो, आवाम खे बि बचाईंदो। पर अॼु आवाम बि ॿुॾल आहे, आइन वरी उहो ई जेको आहे ज़रे घटि ICU में पियो आहे। सो आइन जी ऐं अवाम जी जेका तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो अक्स आहे ॿिन्ही जो, हिक ॿिए ते जेको तव्हांखे नज़र ईंदो। अवाम खे ॾिसंदव तव्हांखे आइन यादि ईंदो, आइन खे ॾिसंदव तव्हांखे अवाम यादि ईंदो। अवाम सां सभिनी जेके बि आइन जा मुहाफ़िज़ पैदा कंदड़ ऐं लागू कंदड़ टिनी आइन सां ॾाढी कई आहे। ऐं हुन खां अलावा जेके असांजा जनरल हुया, जेके असांजा फ़ौजी हुया, उन्हनि त आइन सां जेका कई सा कई, पर जेके आइन जा रखवाला, आइन जा पैदा कंदड़ ऐं आइन खे लागू करण वारा टिनी जेको आइन सां जुट कई आहे। त मां सम्झां थो पाकिस्तान में असांजो आइन जेको आहे सो जेको मज़लूमनि जो रखवालो आहे, बज़ाते ख़ुदि आइन पाण मज़लूम तरीन आहे। इहा हिकिड़ी असांजे मुल्क जी वॾे में वॾी ट्रेजिडी आहे त हिकिड़ो जेको उहो क़ाइदो या उहो बुनियादी जेको दस्तूर आहे जिते पूरी रियासत जो सॼो जेको तव्हांजो निज़ाम जुड़ियल आहे, जिते असां तव्हांजा हक़ ऐं असांजूं आज़ादियूं जेके आहिनि उन सां वाबिस्ता आहिनि, उन आइन सां जेको हशर थियो आहे, मां सम्झां थो त शायदि ॿियनि मुल्कनि में बि हूंदो, पर असांजी जेका आइन जी शुरू खां वठी तव्हां ॾिसो, पहिरियों आइन जेको ठहियो 56 में 2 साल बि ज़िंदा न रहियो, हुनखे मारे छॾियऊं। 58 में ॿियो ठाहियूं 62 में, उहो 7 साल बि न रहियो, उनखे वरी मारे छॾियो, उहो ख़तमु थी विया। वरी टियों आइन ठहियो 1973 में, जेके 4 सालनि खां पोइ कोमा में विझी छॾियऊं। उन खां पोइ जॾहिं उहो वरी 85 में पैदा थियो त उहो वेंटिलेटर ते रहियो, ऐं उन खां पोइ उहो उनजी शिकिल बिगाड़ी वई, उहो बजाए पार्लिमेनी निज़ाम जे उहो सदारती निज़ाम बणिजी वियो। वरी जॾहिं मुशरफ आयो त उन अञा वधीक उनखे बिगाड़े, हुन त वरी आइन साज़ जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन असेंबली बि पाण बणिजी वियो, ऐं उन में जज साहिबनि उनखे इजाज़त ॾिनी त भई तूं जेको वणे तूं जेको आइन जो कारो मुंहुं करणो थी कर। उन खां पोइ 2010 में वरी जेका वॾा रिफॉर्म्स आया आइन जा, पर उन रिफॉर्म्स जो अॼु ॾींहं ताईं आम मिस्कीन ग़रीब माण्हूअ ते उन जी ज़िंदगीअ ते को ख़ासि फ़र्क़ु न पियो आहे। जे बावजूद बि मां चवंदुसि त असांखे जमहूरियत ऐं आइन ई बचाइणो आहे। छाकाणि त जहिड़ो बि आहे, जेको बि आहे, घटि में घटि असां कुझु को आसरो त आहे, जीअरो त आहे, इहो बि काफ़ी आहे त जीअरो आहे। बिल्कुलु सही, वॾी महिरबानी शाह बोस्तो साहब, अवां तफ़सीली तौर ते पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कयो। अॼु पाकिस्तान जे आइन जी गोल्डन जुबली मल्हाई पई वञे ऐं इहो को गॾियल पार्लियामेंट जो इजलास में हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट जी प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंज़ूर थियो आहे। उन ते अवां नाले वारे कानूनदान शाह बोस्तो साहब जो तर्जुमो ॿुधो। प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर मूंखे भलीकार वक़्फ़े खां अॻु असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त गॾियल पार्लियामेंट जे इजलास में हिकु दफ़ो ॿीहर सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंज़ूर कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु क़ौमी असेंबली में अॼु पाकिस्तान जे आइन जा 50 साल मुकमल थियनि ते गोल्डन जुबली मल्हाई वई। उन में सियासतदाननि त शिरकत कई, पार्लियामेंटेरियन त शिरकत कई, बल्कि उन में हाज़िर सर्विस असांजे जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब पिणु शिरकत कई ऐं फ़ाइज़ ईसा साहब जे शिरकत जे हवाले सां उन ते तक़रीर बि कई ऐं उन इहो पिणु चयो त हिते जेके सियासी ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं उन सां मुतफ़िक़ न आहियां। जस्टिस फ़ाइज़ ईसा ऐं सुप्रीम कोर्ट आइन जे तहफ़ुज़ सां लाइ बीठा आहिनि। प्रोग्राम जे हिसे में बि इन ते ई ॻाल्हाइबो। उन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां टाइम न्यूज़ पंहिंजी अख़बार जो ब्यूरो चीफ
सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़िकार घोरामाणी। ज़ुल्फ़िकार साहब प्रोग्राम में ख़ुश आमदीद। ज़ुल्फ़िकार मुझे आवाज़ अवां ताईं अचे पियो, अवां मूंखे ॿुधो पिया? हेलो ज़ुल्फ़िकार अवां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ अवां ताईं अचे पियो? जी जी अचे। अच्छा ज़ुल्फ़िकार इहो ॿुधाइजो त जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब अकेलो जस्टिस असांखे नज़र आयो अॼु जेको सेमिनार हो, कन्वेंशन हो गोल्डन जुबली जे हवाले सां, छा इतलात आहिनि? ॿियनि जस्टिस खे बि दावत हुई, उहे आया या सिर्फ़ु जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब खे दावत हुई? जी ॾिसो, हींअर त बाज़ाब्ता तौर ते क़ौमी असम्बली जी उहा प्रेस रिलीज़ अची वई आहे जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त सिर्फ़ु काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खे न बल्कि चीफ जस्टिस साहब खे ऐं चीफ जस्टिस साहब खे ई न पर सॼे पाकिस्तान जे अंदरि जेके सूबाई सतह में जज साहिबान आहिनि उन्हनि खे बि दावत हुई, वाइस चांसलर्स खे दावत हुई, वकीलनि खे दावत हुई ऐं बाज़ाब्ता तौर ते इन जी वज़ाहत जे हवाले सां उहा प्रेस रिलीज़ साम्हूं आई आहे त चीफ जस्टिस साहब समेत पूरी अदालत जा जेके जज साहब हुआ सभिनीनि खे दावत हुई। अच्छा इहो ॿुधाइजो त जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब जॾहिं तक़रीर कई हुते त बॉडी लैंग्वेज अव्हांखे कीअं नज़र आई जस्टिस फ़ाइज़ ईसा जी? ऐं इहो छा आहे का अरेंजमेंट हुई, सेटिंग अरेंजमेंट हुई, या पहिरियां खां ईअं हुई या बाद में कई वई? जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब अगरि टेज़री बेंचुनि ते वेठो? ॾिसो, काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जो क़ौमी असम्बली अचणु इहा हिकिड़ी वॾी ख़बर आहे, वॾी न्यूज़ आहे त काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हींअर क़ौमी असम्बली जे अंदरि मौजूदु हुआ, जेतोणीकि वॾी वज़ाहत साम्हूं आई स्पीकर साहब जे पासे खां त ही कन्वेंशन आहे, क़ौमी असम्बली या पार्लियामेंट जो गॾियल इजलास न आहे, पर जेकॾहिं तव्हां इन इजलास खे ई गौर सां ॾिसंदव ऐं गौर सां ॿुधंदव, तव्हां सिर्फ़ु मियां रज़ा रब्बानी साहब जी तक़रीर कढी ॿीहर ॿुधी ॾिसो, हू बार बार जॾहिं राजा परवेज़ अशरफ साहब खे मुखातिब पियो थिए त हू चेयरमैन साहब चई वरी तस्हीह पियो करे पंहिंजी त जनाब स्पीकर साहब, जनाब स्पीकर साहब, त कंहिं बि हवाले सां इहो तासुर त ही कन्वेंशन आहे या गोल्डन जुबली जी का ॿी तक़रीब आहे, उन तासुर ते क़ौमी असम्बली वारे इजलास वारो तासुर जेको वधीक हो, इन करे बि त ही जेको प्लेटफॉर्म हो उहो क़ौमी असम्बली वारे इजलास वारो प्लेटफॉर्म हो ऐं उन खां पोइ पार्लियामेंटेरियंस उते मौजूदु हुआ, सेनेटर मौजूदु हुआ। इन सॼी सूरत हाल जे अंदरि इहो अॻु में थींदो रहियो आहे त माज़ी जा जेके क़ौमी असम्बली जा मेंबर या स्पीकर हूंदा आहिनि उन्हनि खे मदो कयो वेंदो आहे त उहे बि उन जो हिसो हूंदा आहिनि, उन करे महसूसु न थींदो आहे, बल्कि पुछणो पवंदो आहे त हीअ हाणे मेंबर आहे या मेंबर न आहे। पर काज़ी फ़ाइज़ ईसा साहब हिन सॼी तस्वीर जे अंदरि उन जी जेका तस्वीर हुई उहा हिकिड़ी अॼु ईअं चई सघो था त अॼु जी जेका न्यूज़ हुई उहा इहा ई हुई। जेकॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा साहब सां गॾु ॿिया जज साहब बि अचंदा या काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जे पासे वारा जज साहिब अचंदा तॾहिं बि हिकिड़ी अलॻि न्यूज़ थिए हा, ऐं इहा न्यूज़ थिए हा त काज़ी फ़ाइज़ ईसा साहब जा लाइक माइंडेड जज साहिब आया, हो न आया, त इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उहा ईअं ज़रूरु आहे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त ही 50 साल गोल्डन जुबली वारी जेका तक़रीब हुई ऐं उन जी जेका दावत वई त उन जी दावत काज़ी फ़ाइज़ ईसा साहब क़बूल कई ऐं चीफ जस्टिस साहब जेके हुआ उहे मसरूफ़ हुआ, जंहिंजे करे इहा जेका तक़रीब आहे उहा ईअं थी। अच्छा ज़ुल्फ़िकार इहो ॿुधाइजो भला सदर पाकिस्तान इनवाइटेड हुयो इन तक़रीब में? जी ॾिसो, हींअर जेका असांखे प्रेस रिलीज़ हींअर हथ में आहे त उहा प्रेस रिलीज़ जेका असां ॾिसूं था त क़ौमी असम्बली जे तर्जुमान जे तरफ़ां जारी थियल प्रेस रिलीज़ में बि इहो ॼाणायो न आहे वियो त सदर पाकिस्तान खे इन हवाले सां दावत हुई या न हुई। जेकॾहिं उनखे दावत हुजे हा त बिल्कुलु चीफ जस्टिस जीअं उनजो नालो बि शामिलु कयो वञे हा, जेकॾहिं हिन में शामिलु न आहे त इन जो मक़सदु हींअर ताईं असां इहो वठी सघूं था त दावत में उनजो नालो शामिलु न हुयो, छो जो प्रेस रिलीज़ जे बुनियाद ते बाक़ी उनजी अञा वधीक तस्दीक बि साम्हूं अची सघे थी ऐं ईअं ई मुख़्तलिफ़ जेके ॿिया सियासी अॻवान हुआ उन्हनि खे बि दावत वञी सघे पई, पर ज़ाहिर आहे त उहो सवाल न आहे। जीअं मिसाल असां चऊं त मरियम नवाज़ छो न हुई या पीपुल्स पार्टी जा ॿिया वधीक अॻवान जेके हुआ उहे उन में नज़र छो न आया, त इन सॼी सूरत हाल जे हवाले सां वाई नॉट पीटीआई छो न? जॾहिं अव्हां ॻाल्हि पिया कयो त अव्हांखे सियासी माण्हू आयो ऐं अव्हांखे ॻाल्हि ॿोल ज़रिए मामला हल करणा आहिनि ऐं हीअ पाकिस्तान जो आइन सिर्फ़ु पीपल्स पार्टी या हुकूमती इतिहाद जो त कोन्हे, हीअ त पाकिस्तान जी आवाम जो आहे ऐं इहो गॾियल सभिनीनि जी कोशिशि हुई, त पोइ वाई नॉट पीटीआई?
जी मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे सभई वॾा सवाल आहिनि त जेकी इमरान ख़ान साहब बि अॻूणा वज़ीर आज़म हुआ उनखे दावत छो न ॾिनी वई, छो जो असां छो न ॾिनी वई हूंदी, इहो सवाल आहे। पर तव्हां ॾिसो न, जॾहिं नेशनल सिक्योरिटी कमेटी जा इजलास थींदा रहिया त तव्हां जेकॾहिं अॼु निगरान सेटअप आहे KPK में या पंजाब में, त इहो सवाल अॼु त तव्हांजे साम्हूं नथो अचे। पर जॾहिं शहबाज शरीफ वज़ीर आज़म हो ऐं चौधरी परवेज़ इलाही ऐं KPK जे अंदरि इमरान ख़ान जी हुकूमत हुई, त उते शहबाज शरीफ साहब पाण तक़रीब में वेही करे इहो चवंदा हुआ त जेकॾहिं जनीवा में हाणे विया आहिनि सैलाब जे फंडिंग जे हवाले सां, ऐं शहबाज शरीफ तक़रीब में चयो त जेकॾहिं KPK जा वज़ीर आला असां सां गॾु हलनि त असांखे ख़ुशी थिए हा। ऐं वरी जॾहिं नेशनल सिक्योरिटी कमेटी जो इजलास थियो त उते इमरान ख़ान चयो त जेकॾहिं असांजे वज़ीर आला खे बि घुराए वञे हा त ख़ुशी थिए हा। तंहिं करे जॾहिं दावत मिलंदी आहे त इमरान ख़ान साहब वारा न ईंदा आहिनि, ऐं जंहिं वक़्तु दावत न मिलंदी आहे त शिकवा बि कंदा आहिनि। पर असांखे इहा ॻाल्हि सुठी लॻे हा जेकॾहिं इमरान ख़ान साहब वारा हिते नज़र अचनि। थैंक यू वेरी मच ज़ुल्फ़िकार गुरमाणी मां तफ़सीली तौर ते असांखे आगाह कयो, ऐं असांखे हिन वक़्तु प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो नामयार कानूनदान ऐं सुप्रीम कोर्ट बार जो अॻूणो सदर जनाब यासीन आज़ाद साहब। यासीन आज़ाद साहब, प्रोग्राम में खुश आमदीद सर। सबसे पहले तो ये बताइए कि ये जो आज एक मरतबा फिर मुश्तरका इजलास में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंजूर किया गया है, तो इसका अब जो चल रहा है सो मोटो, इस पर असर होगा सर अगर ये बिल देखें? इसलिए असर होगा कि आज के बाद जो अपीलें दाखिल होंगी, जी सर, ये कानून बनने के बाद, क्योंकि 10 दिन के बाद ये कानून बन जाएगा, कंप्लीट जी सर एक्ट हो जाएगा, तो 10 दिन के बाद जाहिर है कि इमीडिएटली जो चीफ जस्टिस पाकिस्तान के इख्तियारात बेंच बनाने के थे वो तकरीबन 3 आदमियों के पावर में चले जाएंगे। इसमें चीफ जस्टिस पाकिस्तान और 2 सीनियर जज होंगे। वो बैठ के तय करेंगे कि 184 की कार्रवाई कैसे होनी चाहिए, कैसे नहीं होनी चाहिए। इसमें राइट ऑफ अपील भी दे दिया गया कि 184(3) के तहत पहले जिस तरह मसलन आपने नवाज शरीफ को डिस्क्वालीफाई किया, यूसुफ रजा गिलानी को डिस्क्वालीफाई किया, इस तरह के कोई वाकयात होंगे तो 184 की अगर कार्रवाई करेंगे तो पहले ये 3 जज बैठ के डिसाइड करेंगे कि क्या होना है, कि बेंच कंस्टिट्यूट कैसे होगी, वो अपनी जगह पे है। और 184(3) में चूंकि राइट ऑफ अपील दे दिया गया, जी सर, तो पहले इंसाफ के असूल के लिए सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद एग्रीव पार्टी को सिर्फ अपने बात को वहीं खत्म करना पड़ता था। उसके बाद अल्लाह मियां की अदालत थी, वहीं जाके वो अपील कर सकते थे, जो मुमकिन नहीं है। लेकिन अब एग्रीव पार्टी को ये राइट मिल गया कि अगर किसी के साथ कोई ज्यादती होती है, जिस तरह माजी में लोगों के साथ ज्यादती हुई है, तो फिर 184(3) के अगर कोई आर्डर होगा तो इसमें राइट ऑफ अपील होगा, या माजी में जिन लोगों के साथ ज्यादती हुई है उनको भी ये हक दे दिया गया कि वो 1 महीने के अंदर अंदर इंसाफ के असूल के लिए बाकायदा अपीलें सुप्रीम कोर्ट में फाइल करने चाहें तो कर सकते हैं, उनका राइट बनता है। क्योंकि मेरे नज़दीक अकामा के ग्राउंड पे नवाज शरीफ को डिस्क्वालीफाई किया गया हो, जहांगीर तरीन को किया गया हो, लाइव डिस्क्वालिफिकेशन मेरे नज़दीक जो है वो आइन की रिक्वायरमेंट नहीं है, वो हमारी अदलिया की जजमेंट है जिनको हम एहतराम की नज़र से देखते हैं। लेकिन जब जजमेंट आ जाए तो हमारा हक बनता है कि हम उस पर खुल के बात करें। तो मैं ये समझता हूँ कि इस कानून के आने के बाद बहुत सारे जो एग्रीव्ड लोग हैं उनको जो माजी में इंसाफ नहीं मिला, वो इंसाफ के असूल के लिए जो है ना कम अज कम सुप्रीम कोर्ट में जाके अपील फाइल करके इंसाफ मांग सकते हैं। क्योंकि आपने आइन के अंदर एक आर्टिकल का इजाफा किया 10A का, जी सर, जो डिमांड करती है फेयर ट्रायल का। क्या 184(3) में जो कार्रवाई आप करते हैं क्या उसमें फेयर ट्रायल लोगों को दिया जाता है? मेरे नजदीक नहीं दिया जाता। यही वजह है कि जब आप डिस्क्वालीफाई करके छोड़ देंगे तो मामला खत्म हो जाता है। आपने देखा होगा कि जिस तरह पंजाब में आर्टिकल 63A का जो था मामला, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में अपने जजमेंट में ये बात कही कि जनाब ये जो जजमेंट है, जो लोग फ्लोर क्रॉसिंग करके किसी दूसरी पर जमात को वोट देंगे वो वोट काउंट नहीं होगा। ठीक, मेरे नजदीक ये 63A की रिक्वायरमेंट नहीं है। आप आइन को दोबारा लिख नहीं सकते, अदलिया नहीं लिख सकती। मेरे नजदीक वो जब वोट उसने डाल दिया तो आपने उसको डिस्क्वालीफाई कर देना है, उसको एक टाइम के लिए फारिग कर देना है, लेकिन वोट काउंट होता है 63 के आर्टिकल के मुताबिक। लेकिन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट की जजमेंट के मुताबिक वो वोट काउंट नहीं हुआ, जिसकी वजह से पंजाब से एक आईनी बहरान शुरू हुआ।
जो आज तक जारी है और अब तक वो संभल नहीं सक रहा। लेकिन यासीन आज़ाद साहब, ये जो हुकूमत रिव्यू में नहीं गई है, अब जो रिसेंटली आज खुद नोटिस पे फैसला आया, फिर बैच बनी, फिर बैच टूटती रही, बिल आखिर फैसला आया, क्या उसका सबब यही है कि हुकूमत ये चाहती है कि जब ये बिल कानून का हिस्सा बनेगा तो उसके बाद वो अपील में जाएंगे? सर देखें ना, आपके प्रोग्राम के हवाले से मैं ये बात कहता हूँ कि मेरा शुरू से मौक़िफ़ ये था कि जब ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के 4 जज साहिबान ने ये कहा कि ये 184 की प्रोसीडिंग मेंटेनेबल नहीं है, 3 ऑनरेबल जजेस ने ये कहा कि है और 90 डेज में इलेक्शन होने चाहिए। जी सर, 90 डेज की तो रिक्वायरमेंट आइन के अंदर दी हुई है। इससे पहले सिंगल जज लाहौर हाई कोर्ट ने भी ये फैसला कर दिया था। 4 जजेस का कहना ये था कि ये मामला लाहौर हाई कोर्ट में पेंडिंग है, लिहाजा 184(3) की कार्रवाई हमें नहीं करनी चाहिए। जी मैं आज भी कहता हूँ जी कि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जज साहिबान इस पार्ट पे तकसीम है। जी बात कहते हैं कि 4 और 3 का फैसला है और 3 और 3 का कहना यह है कि ये 3 का है। जी सर, 3 और 2 का भी नहीं है बल्कि 3 का। बाद में 3 जजेस ने इस बात का फैसला किया। तो मैं ये कहता हूँ कि मेहरबानी करके फुल कोर्ट बना के इस मामले को फुल कोर्ट में ले जाएं, पूरा का पूरा सुप्रीम कोर्ट मिलकर इस बात को फैसला करे, उसके बाद किसी को क्रिटिसाइज करने का मौका नहीं मिलेगा। वरना जो हमारा इदारा है उस पे लोगों को उंगली उठाने का पूरा मौका मिल रहा है, जो हमारे लिए नुकसानदेह है। बिल्कुल सही सर। अच्छा सर, यासीन आज़ाद साहब, आपकी मौजूदगी का फ़ायदा उठाते हुए आज कौमी असम्बली के हाल में गोल्डन जुबली सेलिब्रेट की गई हमारे आइन की, और उसमें जस्टिस फ़ायज़ ईसा साहब की शिरकत भी हुई। आप समझ रहे हैं कि जस्टिस साहब को जाना चाहिए था इसमें, हाजिर सर्विस जस्टिस हैं सर वो? सर देखें, मेरी अपनी इतलात के मुताबिक जी सर, चूँकि हमारे आइन को बने हुए 50 साल पूरे हो गए हैं जी सर, और एक किस्म की सिल्वर जुबली या क्या कहते हैं वो, गोल्डन जुबली सर। इससे पहले हमारी सिंध असेंबली ने भी बनाई। जी सर, वो एक कन्वेंशन था और मेरी अपनी इतलात के मुताबिक सुप्रीम कोर्ट के तमाम जज साहिबान को मदऊ किया गया था इस कन्वेंशन को अटेंड करने का। बात नहीं कि जस्टिस फ़ायज़ ईसा साहब गए, उन्होंने वहाँ जाके क्या बात की, उन्होंने सियासतदानों को ये दिया कि सियासी मामला आप खुद हल करें, बिल्कुल सही। हम जज हैं, हम आइन और कानून के मुताबिक काम करेंगे, हमारा काम है आइन के मुताबिक चलना। तो मैं ये सुनता हूँ कि सिल्वर जुबली के हवाले से जो जैसे जाके पार्लियामेंट के कन्वेंशन में हमारे 1973 का आइन पे अपना इज़हार ख्याल किया, वो कोई उसमें कोई कबात नहीं है, सही स्टेप था। बल्कि बेहतर तो था कि अगर ऑनरेबल चीफ जस्टिस साहब को दावत दी गई थी तो उनको भी चले जाना चाहिए था। तो मेरे नज़दीक इसमें कोई बुराई नहीं है। तो जज साहिबान अमूमन बार का फंक्शन हो, लीगल वे में कोई कन्वेंशन हो, जिस जज साहब को हम दावत देते हैं वो आते हैं और अपने ख्यालात का इजहार करते हैं। इवन आसमा जहांगीर का जब लास्ट ईयर हमारा उनकी सालगिरह थी और जब हमारा सेमिनार था उसमें भी जस्टिस फ़ायज़ ईसा साहब आए थे, बड़ी लंबी चौड़ी उन्होंने तकरीर की थी। तकरीर करने में कोई बुराई नहीं है। जाके अपना पॉइंट ऑफ व्यू, जिस इदारे से आपका ताल्लुक बनता है, आप खुद बताइए कि हमारे इदारे की आईनी अख्तियार इतना है और आपके अख्तियार ये हैं, ये कोई बुराई बनी है, बहुत अच्छी बात है। और मैं जस्टिस फ़ायज़ ईसा साहब के स्टेप को अप्रिशिएट करता हूँ। ठीक है। अच्छा यासीन आज़ाद साहब, बिल्कुल मुख्तसर सिर्फ बताइएगा कि आज एक आईनी है जो हमको, आपको और तमाम पाकिस्तानियों को जोड़े हुए है। हमारे पास तो और कुछ नहीं है सिवाय आइन के, और इस आइन को बनने, इस हाल में पहुंचने में जो मेहनत है, जो वक्त दिया हमारे सीनियर्स ने और जो मुश्किलात का सामना करना पड़ा, उसके बावजूद भी आइन इस शक्ल में मौजूद है। आज सर आप ये बताइए कि 50 साल गुजर चुके हैं, आप समझते हैं अब भी आइन खतरे में है? अगर खतरा है तो फिर किससे? सर एक बात मैं बताऊँ, ये बात ज़हन से निकाल दें कि आइन हमारा खतरे में है। अच्छा सर, आइन तो अपनी जगह मौजूद है, आइन को इम्प्लीमेंट कौन करेगा? इदारे करेंगे ना। जी सर, इदारे हमारे आइन के मुताबिक चलेंगे। अगर हमारे इदारे ही आइन के मुताबिक नहीं चलते, इसका मतलब है उसमें आइन की गलती नहीं, हमारे इदारों की गलती है। हर आदमी जब अपना अलफ लेता है इदारे का हेड जो है, और वह ये कसम उठाता है कि मैंने आइन के मुताबिक अपने सिस्टम को चलाना है, जी सर, तो क्या फिर ये जिम्मेदारी नहीं बनती कि आप आइन को फॉलो करें, उसके मुताबिक चलें? अब आइन का आर्टिकल जिस तरह आप कहते हैं 224 में 90 डेज में इलेक्शन होना चाहिए। सदर पाकिस्तान के पास जब दोनों असेंबलियों ने, सेनेट और कौमी असेंबली ने एक बिल पास करके भेजा, तो सदर का काम ये था कि उसको साइन कर लेते ताकि वो कानून बन जाता। जी सर,
सदर को अपने पास 10 दिन रखने का हक था, सदर ने 10 दिन उसको रखा। 10 दिन के बाद जब वापस भेज दिया तो फिर आईनी तौर पर उसको पार्लियामेंट के दोनों ऑफिस में जाना था। गवर्नमेंट ले गई और दोनों ऑफिस ने उसका अप्रूव कर लिया। अब उसका रिजल्ट ये निकलेगा कि जब दोनों ऑफिस ने अप्रूव कर लिया तो 10 दिन के बाद वो एक्ट बन जाएगा, कानून बन जाएगा। और वो कानून को इन्होंने रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट दिया, प्रोस्पेक्टिव नहीं दिया। तो इसका मतलब है कि जो एग्रीव्ड लोग हैं उनको 1 महीने का टाइम दिया गया तो वो अपील का राइट अपना अवेल कर सकते हैं। तो मैं ये समझता हूँ कि 184(3) के तहत जो अमेंडमेंट आई है वो वकला बरादरी की पिछले 25 साल से रिक्वायरमेंट थी। हम कहते थे कि आइन के आर्टिकल 183 में तब्दीली लाएं, इसका मिस यूज हो रहा है, नहीं इस्तेमाल होना चाहिए इसका। इसके मुताबिक जब आप किसी को सजा देते हैं तो इंसाफ के लिए किसी के पास जाने की पोजीशन में नहीं रहता। इस अमेंडमेंट से आपको ये फायदा हो गया कि कल 184(3) में अगर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जज साहबान को किसी किस्म का सजा देते हैं तो वो आदमी कम से कम ये तो कह सकता है कि आइन के आर्टिकल 10 के तहत फेयर ट्रायल का मैं अपील में जाऊंगा, वो अपील में जाएगा। कल अपील उसके फैसले को सेटिस्फाइड करती है या मेंटेन करती है, दोनों सूत्रों में एक बात आ जाएगी कि उसके पास एक अपीलेट फोरम था। वो ये नहीं कह सकेगा, वो हरगिज ये नहीं कह सकेगा कि मुझे इंसाफ नहीं दिया गया। जब अपील का राइट दिया गया उसको अवेल करेगा तो फिर इसका मतलब यह है कि कानून और आइन में उसको इंसाफ के तकाजे पूरे करने के लिए जो राइट था वो उसको दिया गया। बहुत शुक्रिया यासीन आज़ाद साहब, ज़ुल्फ़िकार गुरमानी साहब, शोआब वस्तो साहब ऐं टिनि मौज़ूअ मेहमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नवां असांजे टिनि मौज़ूअ मेहमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। प्रोग्राम जो हिते वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।